बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां अॼु यूनिट 28.1 माना 28 यूनिट जी असां एक्सरसाइज़िस कंदासीं। चए थो कंप्लीट द सेंटेंसिस, ही जुमिला तव्हांखे पूरा करणा आहिनि। यूज़ आयल मीन्स आई विल, हिनखे आई विल खे हिनखे इस्तेमालु तव्हांखे हिते करिणो आहे। प्लस दीज़ वर्ब्स जेके ही वर्ब्स ॾिना आहिनि, कैरी, डू, ईट, शो, सिट, स्टे, इहे वर्ब्स हिन में इस्तेमालु करणा आहिनि हेॾे एक्सरसाइज़िस में। हाणे हीउ जेको आहे मैसेज बबल ॾिनल आहे, यानी हिकिड़ो माण्हू ॻाल्हाए थो, हिन जो जेको ही बॉक्स ॾिनल आहे उन में वरी हीउ तव्हां ॿियो माण्हू थो ॻाल्हाए, हीउ सुवाल थो करेसि या का ॻाल्हि थो करे, हीउ उन जे लाइ वरी हीउ ॿियो उनखे जवाबु थो ॾेसि या उन जो को कमु थो करे। ठीकु आहे। जीअं ॾिसो नंबर 1, माई बैग इज़ वेरी हैवी, मुंहिंजो थुल्हो तमामु वज़नी आहे, वॾो गोरो आहे। हुन चयोसि आई विल कैरी इट फॉर यू, उहे जेको आहे आई विल कैरी इट फॉर यू, मां खणायां थो, मूंखे बसि मां खणायां थो, मां थो खणां। नंबर 2, आई डोंट वांट दिस बनाना, माना मूंखे हीउ केलो न खपे, बनाना, सिंधी में बनाना, आई डोंट वांट दिस बनाना, मूंखे हीउ केलो नथो खपे, माना न खपे मूंखे। हुन चयोसि वेल, ठीकु आहे, चङो ठीकु आहे, हाणे आई एम हंग्री, मां आहियां बुखायल, लफ़्ज़ी माना मूंखे बुख लॻी आहे। ठीकु आहे। आई विल ईट इट, लिखियलु आहे न, हीउ लिखंदुसि आई विल, पोइ ईट, पोइ वरी इट, आई विल ईट इट, मूंखे मां थो खावां, मूंखे बुख लॻी आहे। हुन चयोसि मूंखे हीउ केलो न खपे, बसि ठीकु आहे, मूंखे बुख लॻी आहे, मां थो खावां। हाणे हिते थो खावां थींदो न, मां खाईंदुसि न थींदो इहो। तव्हां विल जे मसइलनि में हिननि में न फासो त विल माना दुस, दासी, दे, दो, अॻिते मां ॿुधायां, हिनखे पोइ हिते यूनिट्स खे वराए ॾिसिजो। नंबर 3, डू यू वांट अ चेयर, खपे कुर्सी तोखे, छा तूं चाहीं थो कुर्सी, या लफ़्ज़ी माना छा तूं कुर्सी चाहीं, हिकु कुर्सी चाहीं थो, कढो लफ़्ज़ी माना त ठहे ॾिसूं, कुर्सी खपई। हुन छा चयोसि, नो इट्स ओके, न न पंहिंजी ॻाल्हि आहे, को मसइलो ई न आहे। आई विल सिट, आई विल सिट ऑन द फ्लोर, मां हेठि ज़मीन ते वेहां थो, फर्श ते, कुर्सी न खपे मूंखे, बसि मां हेठि फर्श ते वेहां थो, को मसइलो न आहे। वेहां थो, वेहंदुसि, इहो थोरो नथो ठहे, ऑकवर्ड आहे, पर बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾियो, भली जेकॾहिं दुस अचे या वेहां थो अचे त तॾहिं बि जेका माना तव्हांखे महसूसु थिए लफ़्ज़ ॻाल्हाइण में, त इहो हाणे इन जी निकिरी थी अचे एट द टाइम ऑफ स्पीकिंग, त तव्हां उहा ॻाल्हाए सघो था। हिकिड़ी माना में चिंबड़ी नथा सघो त माना इहा बसि दुस जो यूज फंक्शन, बाक़ी अॻिते ॻाल्हाइणो ई न आहे, इन्हनि फॉल्ट्स मां निकिरो तव्हां। नंबर 4, डिड यू फोन सोफी, सोफी ॾे फ़ोन कयई, पास्ट सिंपल टेंस आहे इहो, सोफी छोकिरी जो नालो आहे। हुन चयो ओह नो आई फॉरगॉट, अड़े ॾिठई ॻाल्हि ई विसरी वई मूंखां। ईअं न थींदो ओ नो, अड़े ओ माना अड़े, नो माना अड़े न, मां विसारियो, इहा लफ़्ज़ी माना जेका उन माना कड़ी, अड़े ॾिठई यार मूंखां ॻाल्हि ई विसरी वई आहे। आई विल डू इट नाउ, आई विल डू इट नाउ, बसि हाणे कयांसि थो न, माना एट द टाइम ऑफ स्पीकिंग when you decide to do something, this is called spontaneous decision, माना तव्हांखे ओॾी महिल ॻाल्हाइण दौरान ई फ़ैसिलो करिणो आहे। इहे चओ माना जेके लफ़्ज़ चओ था ओॾी महिल ॻाल्हाइण दौरान ई तव्हां उहे माना अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो त आयल इस्तेमालु कंदो, अड़े ॾिठई बसि कयांसि थो मां फ़ोन, हाणे फ़ोन कढी पोइ हलो, अहिड़ी तरह सां, यानी इन तरीक़े सां माना इन जूं तव्हां सम्झंदो त ॾाढो हिकिड़ो तव्हांखे लुत्फ़ु, मज़ो, राहत ऐं इंग्लिश तमामु ईज़ी थी पवंदी, जेको मक़सदु वारी माना कढंदव, जेका इम्प्लाइड मीनिंग जंहिंखे चए, मुंहिंजे चैनल जो जीअं नालो हले थो पियो इम्प्लाइड इंग्लिश, उर्दू सिंधी जेका बि आहे, तव्हां इम्प्लाइड कयो, देर आर मैनी इमेजिस इन टू द सेंटेंसिस, try to create them and try to follow them. When we translate any sentence in Sindhi language, we have to create the images of those words which are being spoken. इन करे जेके जुमिला ॻाल्हाया वञनि था, जेको कुझु थी रहियो आहे, उन जे इमेजिनेशन्स में वञो, उन जे तसवुरात में वञो, तस्वीरूं ठाहियो लफ़्ज़नि सां गॾु, जेके लफ़्ज़ ॻाल्हायो उन सां तस्वीरूं हुजनि। ईअं न हुजे त बसि माना तव्हां लफ़्ज़ ॻाल्हायो, थो, था, थी रहियो, दुस, दासी, हिते फासा पिया आहियो सॼी ज़िंदगी। इन करे अंग्रेज़नि खे फॉलो कयो, जुमिला रियल लाइफ में इंग्लिश जे अंदरि ॻाल्हाए वेंदा आहिनि, उनजी ट्रांसलेशन मां था कयां, मां वरी सिंधी में उहा ट्रांसलेशन थो कयां जेके असांजी रियल लाइफ में ॻाल्हाई थी वञे। इन करे इन्हनि खे पाण में मिलाइणु सिखो, जुमिलनि खे अंग्रेज़ ईअं चवंदा आहिनि, असां ईअं चवंदा आहियूं बसि। नंबर 5, आर यू कमिंग विद मी, विद मी, हाणे हिते विद या विथ प्रोनाउंसिएशन जे हवाले सां, छा तूं मूंसां हली थो, हलंदे मूंसां, माना कंटिन्यूस टेंस इस्तेमालु थियो कयो हुनजे हवाले सां, त माना मां वञां थो, हाणे मां उहो तइ करे छॾियो आहे। सो नो आई डोंट थिंक सो, इहो माना नेगेटिव जे हवाले सां, आई डोंट, मां ईअं न थींदो, मां नथो सम्झां इहो,
न बसि छॾेसि आई डोंट थिंक सो आई विल स्टे हियर मां हिते आहियां पर न बसि छॾेसि मां नथो हलां तव्हां वञो भली ठीकु आहे मां हिते आहियां सो आर यू कमिंग विथ मी हुन चयो नो आई डोंट थिंक सो न बसि छॾेसि आई विल स्टे हियर बसि मां हिते आहियां मां नथो हलां तोसां या मां तोसां नथी हलां नंबर 6 हाउ डू यू यूज़ दिस कैमरा हीअ कैमरा जेका आहे उहा कैमरा तव्हां इहा कीअं इस्तेमालु कंदा आहियो कीअं हलाईंदा आहियो कीअं हलाइजे इहा कैमरा हुन गिव इट टू मी और ते कर मूंखे ॾे कैमरा वठेसि थो गिव इट टू मी और ते कर एंड आई विल शो यू मां तोखे ॾेखारियां त कीअं था हलायूं आई विल शो यू मां तोखे ॾेखारियां थो त कीअं हलाईंदा आहियूं और ते कर मूंखे ॾे और ते कर गिव इट टू मी हाणे सिंधी में तव्हां जुमिलो लिखो और ते कर मूंखे ॾे गिव इट टू मी सो इन करे नेचुरल ऐं प्रोसेसिस में जेका मीनिंग कढंदव जेका हक़ीक़तुनि सां ॻंढियल हूंदी ऐं तव्हांजो फ़्लो ॾाढो सुहिणो ऐं अंदाज़ ॻाल्हाइण जो एॾो ज़बरदस्तु थींदो लैंग्वेज कंस्ट्रक्शन सफ़ा सवली थी पवंदी तव्हांजी जेकॾहिं तव्हां माना लफ़्ज़ जेके जुमिला अंग्रेज़नि जा ॻाल्हाया था वञनि होॾां वरी तव्हां सिंधी वारा ॻाल्हाया था वञनि उन्हनि खे पाण में मिलाइण जी कोशिशि कयो दिस नीड्स अ लॉट ऑफ प्रैक्टिस हिन ते वॾी मश्क करण जी ज़रूरत आहे तव्हांखे बार बार जुमिला इहे चओ बार बार जुमिला चओ त ज़हन जो हिसो ठही वेंदो तव्हांजी लैंग्वेज कंस्ट्रक्शन ओके थी वेंदी सॼी सफ़ा मन थी वेंदो तव्हां 28.2 माना 28.2 जी मश्क कंदासीं कंप्लीट द सेंटेंसिस ही जेके जुमिला आहिनि 5 इहे पूरा करणा तव्हांखे इहे पूरा कयो यूज़ आई थिंक आयल इस्तेमालु कयो आई थिंक आयल माना पॉज़िटिव जे लाइ और आई डोंट थिंक आयल नेगेटिव जे लाइ इस्तेमालु कंदो I don't think I'll. Plus these verbs. उन सां गॾु ही verbs इस्तेमालु कंदो buy ॿ दफ़ा go have play इहे verbs इन सां इस्तेमालु कंदो 5 जुमिला आहिनि टोटल नंबर 1 it's cold today अॼु त थधा वॾी सिंधी में असां मक़सदारी माना थो कढां माना इहा आहे मौसम थधी अॼु ईअं नथो ठहे इन करे अॼु त वॾी थधा I don't think I'll go. बसि छॾेसि मां नथो वञा गो हिन सां इस्तेमालु कयूं I don't think I'll go out. बसि छॾेसि मां नथो वञा या ॿाहिरि नथो वञा बसि वॾी थधा अॼु हाणे हे आहे इंग्लैंड जो किताबु आहे उन वटि जेको आहे सो सॼो साल थधी रहंदी आहे जीअं असां वटि सियारे में जुमिलो ॻाल्हायूं पोइ तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी त अॼु वॾी थधा ॿार बसि मां ॿाहिरि नथो वञा बसि छॾेसि नंबर 2 आई एम हंग्री मूंखे बुख लॻी आहे आई थिंक आई विल हैव समथिंग टू ईट बुख लॻी आहे बसि का शइ वञी खावां थो कुझु खावां थो वञी नंबर 3 आई फील वेरी टायर्ड मूंखे तमामु वॾो थकु थो महसूसु थिए सवली सिंधी में वॾो मूंखे थकु थी पियो आहे आई डोंट थिंक नेगेटिव इस्तेमालु थींदो आई डोंट थिंक आई विल प्ले टेनिस छॾेसि टेनिस नथो खेॾां बसि केरु थो खेॾे टेनिस भाउ केरु थो खेॾे इहा बि तव्हां आई डोंट थिंक आई विल प्ले टेनिस जी माना कढी सघो था बाबा वॾो मूंखे थकु थी पियो आहे बसि छॾेसि टेनिस नथो कयां केरु खेॾंदो टेनिस छॾेसि बाबा सो अहिड़ी तरह सां इन जी माना नेचुरल प्रोसेस में सिंधी में असां ईअं कंदा आहियूं नंबर 4 आई लाइक दिस हैट हीअ टोपी त मूंखे वणे थी ॾाढी ठीकु आहे आई थिंक आई विल बाय इट बसि मां वठां थो इहा हाणे इहा बाय जी माना छा चइबो आहे ख़रीद करण खे हाणे टोपी जो वणी कंहिंखे बीठो आहे साम्हूं एट द टाइम ऑफ स्पीकिंग स्पॉन्टेनियस डिसीजन आहे तव्हांजो माना एट द टाइम ऑफ स्पीकिंग तव्हां डिसाइड था कयो छा चवंदो मूंखे यार टोपी ॾाढी थी वणे बसि मां इहा वठां थो ठीकु आहे न आई लाइक दिस हैट आई थिंक आई विल बाय इट अहिड़ी तरह सां ॻाल्हाईंदो तकड़ में नंबर 5 दिस कैमरा इज़ टू एक्सपेंसिव ॾाढी महांगी आहे हीअ कैमरा वॾी महांगी आहे इहा कैमरा आई डोंट थिंक आई विल बाय इट ॿियो बाय इस्तेमालु कयोसीं बसि छॾेसि मां नथो वठां केरु वठंदो भाई इहा कैमरा वॾी महांगी आहे छॾेसि अधु कढेसि सो अहिड़ी तरह सां इहा नेचुरल प्रोसेसिस में माना असां सिंधीअ खां अंग्रेज़ी में कोशिशि था कयूं त अहिड़े फ़्लो अहिड़े अंदाज़ में ॻंढियूं जो जीअं असां सिंधी में ॻाल्हाईंदा आहियूं अंग्रेज़ी में ईअं ॻाल्हाईंदा आहिनि त नेचुरल प्रोसेस माना सिधी थी वञे बजाए हुन जे ईअं थींदो दिस कैमरा हीअ कैमरा इज़ आहे टू एक्सपेंसिव तमामु महांगी आई डोंट थिंक मां नथो सम्झां आई विल बाय इट इहा मां वठंदुसि मां नथो सम्झां मां इहा वठंदुसि हाणे अहिड़े क़िस्म जी माना नेचर असां वटि त लफ़्ज़ इहे न ॻाल्हाईंदा आहियूं इन तरीक़े में यानी असां छा चवंदासीं कैमरा बि वरी महांगी आहे बसि छॾेसि केरु थो वठे हथु कढ नथो वठां बसि अहिड़ी तरह सां माना न किरंदो 28.3 28.3 जी एक्सरसाइज़ मश्क कंदासीं विच इज़ राइट हिननि मां सही कहिड़ो आहे हाणे ॿ जेके ॾिना आहिनि ॾिसो आहे फ़ोन ऐं आयल फ़ोन इहे ॿ ॾिना विया आहिनि हर हिकु जुमिले में 8 जुमिला आहिनि टोटल उन्हनि मां कहिड़ो सही आहे तव्हां उहो सही करे लिखंदो मिसाल आई फ़ोन या आयल फ़ोन यू टुमारो ओके
त हिते जेको चए थो आइल फोन यू इज़ राइट, माना ओ हे सही आहे, आइल फोन यू हे सही न आहे, हिनखे लीक ॾेई छॾियईं। छो जो इहो जेको आहे सो एट द टाइम ऑफ स्पीकिंग डिसाइड टू डू समथिंग, या जेको आहे सो वेन वी ऑफर टू डू समथिंग, का शइ खे तव्हां पेश था कयो तॾहिं बि तव्हांखे इहो फ्यूचर इस्तेमालु करणी, विल इस्तेमालु करणी पवंदी। इन करे हे सही आहे, आइल फोन यू टुमारो, इहो मथे पढ़ी आहियूं, सुभाणे फ़ोन कंदोमांइ, ठीकु आहे, ओके। नंबर 2, आई हैवेंट डन द शॉपिंग येट, ख़रीदारी त हिनमहिल ताईं मूं कई कान्हे, ठीकु आहे, माना ख़रीदारी त पूरी थी न आहे हिनमहिल ताईं, इन करे छा चइबो, आई विल डू इट लेटर, देरि सां कयां थो, बसि देरि सां कयां थो, इन करे आई डू इट लेटर इस्तेमालु न थींदो। नंबर 3, आई लाइक स्पोर्ट, मूंखे रांदि वणंदी आहे, आई वॉच अ लॉट ऑफ स्पोर्ट ऑन टीवी, मां टीवी ते तमामु घणी रांदि ॾिसंदो आहियां, हिते आयल वॉच मां ॾिसां थो टीवी ते घणी मैच, ईअं न थींदो। नंबर 4, आई नीड सम एक्सरसाइज़, मूंखे कुझु एक्सरसाइज़ यानी वर्जिश जी ज़रूरत आहे, माना वर्जिश करण जे लाइ ज़रूरत पवंदी आहे न, माना मां चवां थो त थोरी ज़रूरत पई आहे त माना चवां थो त वर्जिश कयां, इन में थोरो मूंखे अजीब माना थी लॻे, मूंखे ज़रूरत पई आहे, मां चवां थो त माना थोरो वर्जिश करे अचां, सो हिन चयुसि त आई थिंक आई विल गो फॉर अ वॉक, माना छा थो चए, थोरी चवां थो त वर्जिश कयां, बसि वञा थो थोरो ॿाहिरि वॉक ते निकिरी, त अहिड़ी तरह सां नेचुरल प्रोसेस माना हिन जी ॻंढण जी कोशिशि कयो। नंबर 5, कार्ल इज़ गोइंग टू बाय या विल बाय अ न्यू कार, ही टोल्ड मी लास्ट वीक, गुज़िरियल हफ़्ते हिन मूंखे ॿुधायो आहे, इन करे इन जो छा आहे जो इहो डिसाइड थियल आहे अॻु में ऑलरेडी, इन करे इज़ गोइंग टू इन में इस्तेमालु थींदो, विल इस्तेमालु न थींदी। कार्ल इज़ गोइंग टू बाय अ न्यू कार, कार्ल जेको आहे न नई कार वठंदो, हुन इरादो करे छॾियो आहे, इहा ॻाल्हि मूंखे हुन गुज़िरियल हफ़्ते ॿुधाई, ही टोल्ड मी लास्ट वीक। नंबर 6, दिस बुक बिलोंग्स टू टीना, ही जेको किताबु आहिनि इहो टीना जो अथई, माना टीना जो आहे, टीना सां तालुक़ु रखे थो, इहा लफ़्ज़ी माना आहे, सिंधी में असां हीउ जेको किताबु आहे न इहो टीना जो अथई, वाह, ठीकु आहे, हुन चयुसि ओके, ठीकु आहे, ठीकु आहे, आई गिव या आई विल गिव या आई एम गोइंग टू गिव इट टू हर, ठीकु आहे, मां हुनखे ॾियांसि थो वञी, ओॾी महिल ॾियण जी कोशिशि था कयो, बसि ॾियांसि थो वञी, हिन महिल जेकॾहिं वेठी आहे त बसि ॾियांसि थो वञी, ठीकु आहे, हुनजो ॾियांसि थो वञी, बहितर जेको आहे इहो आहे, बसि ॾियांसि थो वञी, मां महिल टीना जो किताबु अथई हे, बसि ॾियांसि थो, इहो उहे बहितर आहे। नंबर 7, ए थो चए आर यू डूइंग या विल यू डू एनीथिंग दिस इवनिंग, हाणे हिन में जेको आहे इरादो थो पुछेसि, इन करे आर यू डूइंग इस्तेमालु थींदो, देख वर अॼु राति जो को कमु करण जो को माना प्रोग्राम आहे, को ॿाहिरि वञण जो या हेॾे होॾे वञण जो को प्रोग्राम अथई, को कमुकारु ॿुधाए भला, त हुन चयुसि यस आई एम गोइंग आउट विथ सम फ्रेंड्स, कुझु दोस्त आहिनि हुन सां ॿाहिरि वेंदुमि, माना तय थियल प्रोग्राम आहे, यानी हुननि जो जेको आहे डिसाइड थियल प्रोग्राम आहे, इन लाइ इहो कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु कयो आहे, गोइंग सां पको प्रोग्राम आहे हिन जो, इन करे गोइंग टू इस्तेमालु थींदो, आई विल गो इस्तेमालु न थींदो। नंबर 8, आई कांट गो आउट विथ यू टुमारो नाइट, अॼु राति मां तव्हां सां न हली सघंदुमि, आई वर्क और आई एम वर्किंग और आई विल वर्क, इन में छा इस्तेमालु थींदो, अॼु राति मां तव्हां सां न हली सघंदुमि, अॼु मां कमु कंदुसि, इन करे जेकॾहिं इस्तेमालु थींदो उन में थींदो आई एम वर्किंग, इहो छो तय थियल आहे, हुनजो डिसाइड अॻु में थियल आहे, इन करे कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु थींदो आई एम वर्किंग। केॾो हिते मुंझाईंदड़ ॻाल्हियूं आहिनि, आई वर्क, आई एम वर्किंग, आई विल वर्क, त हाणे मां कमु कंदुसि, उहो हे इस्तेमालु थी थियो, ऑलरेडी यू हैव डिसाइडेड टू डू समथिंग, इहे ॻाल्हियूं सम्झंदो त पोइ तव्हांखे इस्तेमालु करण में इहा हिननि जुमलनि जे लाइ सवलाई थींदी। 28.4, राइट सेंटेंसिस विद शैल आई, चूज़ फ्रॉम द 2 बॉक्सिस, ही 2 बॉक्स ॾिना आहिनि, 2 कोका आहिनि, दॿा ॾिना विया आहिनि, इन्हनि मां चुनींदो, पर शैल आई इस्तेमालु करिणो आहे तव्हांखे हिननि में अंदरि। नंबर 1 हीअ थी ॻाल्हाए, हेॾो हे हिनखे जवाबु थो ॾिए, ठीकु आहे, यानी हे ॿिन्ही जा जुमला आहिनि। हाणे नंबर 1 आहे इट्स वेरी वॉर्म इन दिस रूम, हीअ थी चएसि ॾाढे कमरे में गर्मी आहे, त हे थो चएसि शैल आई ओपन द विंडो, इहा जेका दरिया इहा खोलियां मां, वरी हाणे हिते ओपन जो जेको आहे सो लफ़्ज़ हिते इस्तेमालु कयो हिन, ऐं द विंडो जो त लफ़्ज़ इस्तेमालु कयईं, माना हेॾां ओपन हेॾां द विंडो, इन खे ॿिन्ही मां बॉक्सनि मां हिते इस्तेमालु जेको आहे सो करिणो आहे। नंबर 2, दिस प्रोग्राम इज़ंट वेरी गुड, हीअ जेको टीवीअ ते ड्रामो हले थो पियो, प्रोग्राम हले थो पियो, एतिरो सुठो न आहे, मज़ेदार न आहे, मज़े जो न आहे सफ़ा, त हुन वरी छा चयसि, शैल आई टर्न ऑफ द टीवी, भला टीवी बंदि कयां, जेकॾहिं मज़े जो न आहे त बंदि कयां टीवी भला, अहिड़ी तरह सां हिन टीवी हेॾो इस्तेमालु थींदो, हेॾो टर्न ऑफ थींदो, बंदि करण जे हिसाब सां। नंबर 3, आई एम हंगरी, हीअ थी चएसि मूंखे बुख लॻी आहे, त हे वरी छा थो चएसि, शैल आई मेक सम सैंडविचिस, कुझु मां सैंडविचिस ठाहियां, अगरि स्टाइल टाइप थींदो आहे, उन जी मां तस्वीर तव्हांखे ॾेखारियां थो, हे जो वीचार आहे सैंडविच या सैंडविच। नंबर 4, इट्स डार्क इन दिस रूम, हिन कमरे में वॾी ऊंदहि थी वई आहे,
हुन चयुसि shall I turn on the light, भला बत्ती ॿारियां, बत्ती खोलियां। अहिड़ी तरह सां हिन जा जुमिला हिते पूरा थी विया। 28.5 write sentences with shall we choose from the two boxes। shall we सां जुमिला इस्तेमालु पर हिन में बि ॿई बॉक्सिस मां खणंदासीं। जीअं ॾिसो पहिरियों जुमिलो आहे हिते पढ़ंदासीं, हीअ थी ॻाल्हाए, हिन सां हीअ थी ॻाल्हाए, छोकिरियुनि भई लेट्स गो आउट टुनाइट, अचु त हलूं था ॿाहिरि, पहिरियों जुमिलो आहे। हुन चयुसि ओके व्हाट टाइम शैल वी मीट, व्हाट टाइम शैल वी मीट, भला केॾी महिल मिलूं। नंबर 2 लेट्स हैव अ हॉलीडे, अचु त मोकल था कयूं, बसि माना मोकल था मल्हायूं, काॾे मोकलनि ते हेॾे होॾे हलूं था। हुन चयुसि ओके वेयर शैल वी गो, काॾे हलूं भला, ठीकु आहे। नंबर 3 लेट्स स्पेंड सम मनी, अचो त ॿ टे रुपया ख़र्च करे अचूं काॾे भला। हुन चयुसि ओके व्हाट शैल वी बाय, छा वठूं भला, कहिड़ी शइ वठूं। नंबर 4 लेट्स हैव अ पार्टी, अचो त पार्टी था रखूं, पार्टी था कयूं। हुन चयुसि ओके हू शैल वी इनवाइट, हू शैल वी इनवाइट, कंहिंखे कंहिंखे दावत ॾियूं भला। अहिड़ी तरह सां हिन जा जुमिला ईअं इस्तेमालु थींदा। एॾी महिरबानी, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।